सिनासी नवा के बुधाई तो बुलड़ी शाह करी में लॉकडाउन सबब मुतासिर थींदड़ साजिंदा दुखियान के मुंह ॾियण लगा आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील अली हसन रिंद जी हिन रिपोर्ट में। कोरोना वायरस जे फैलजण खां पोइ थियल लॉकडाउन में केतिराई माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन सां गॾु बुलड़ी शाह करी में खैरो मंगणहार जो जेको परिवार आहे उहो बि सख़्तु परेशान आहे। ही फाका कशी ते मजबूर आहिनि। ही परिवार दोहल ऐं शरनायूं वॼाए पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। हिन वक़्तु हू सख़्तु परेशान थी घर में फाका कशी ते मजबूर आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिन महीने में असांजा नंढड़ियूं जेके रोज़ा रखण वारियूं से बि पाणीअ ते रोज़ा रखिया अथनि। जे इतबार करियो मुस्लमाननि त सिंध हुकूमत खे इहो त असां सां मदद कई वञे। असांजो जेको मज़ूरी हुई सभु हुकूमत जी लॉकडाउन बंदि थी वई। असांजा बच्चा आहिनि जेके सूरनि में केॾा मज़ूरी कोन मिले। इन करे हुकूमत खे वसी अर्ज़ु कयूं था त असां सां मदद करे। ऐं ॿियो जेको इमदाद अचे बि सभु वॾा मनपसंदि माण्हू उहे खाइनि पिया। ग़रीब वेचारे खे तोलो बि कोन थो मिले। बेरोज़गार थी विया आहियूं। असांजी हुकूमत जेको लॉकडाउन में असांजा गुज़र बंदि करे छॾिया आहिनि। असां वटि का शइ न आहे। असीं बछड़े वाल असीं को नांग कोन्हे मिठी खाईंदासीं। असांखे हुकूमत खां अपील थी कजे त असां सां कुझु हेल्प करे। असांजो बेरोज़गार थी विया आहियूं। घरनि में असां वटि अटो कोन्हे जो असीं बचनि खे वठी खारायूं। असीं वीचारा बेरोज़गार बचा असांजो वठणु धंधो हो सभु बंदि थी वियो। हाणे वेठा आहियूं सफ़ा बेरोज़गार लॉकडाउन थिया पिया आहियूं। हाणे वधीक असांजो अर्ज़ु ॿियो कोन्हे। इहो ई अर्ज़ु आहे त असांजी माना मदद कई वञे। हिननि जो चवणु आहे त लॉकडाउन खां पोइ असां सख़्तु परेशान आहियूं। असांजी कंहिं बि मदद न कई आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त हिननि जी सार संभाल लधी वञे जीअं हू फाका कशी खां बची सघनि।